सखर मां हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत जे तरफ़ां 9 सूबनि जे क़याम ऐं सिंध जी तक़सीम जे ख़दशे ख़िलाफ़ सिंध मुंहिंजी अमा जे उनवान सां सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सिंधी अदबी संगत जे रहनुमाई अदीबनि, शाइरनि ऐं कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरीन 9 सूबनि जे क़याम जे ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे अॻवाननि गुलाम रसूल घुमरो, इरशाद पीरज़ादा, मालिक खोसो, फैज़ सूमरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुल्क में जमहूरियत जे नाले ते मार्शल लॉ नाफ़िज़ कयो वियो आहे, जंहिंखे सिंध जी तारीख़, सक़ाफ़त ऐं वहदत खे नुक़सान पहुचाइण जी साज़िश करार ॾियनि पिया ऐं सिंध जी तक़सीम या सूबे जी हद में तब्दीली खे बि सिंध जे अवाम कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदी। हिननि चयो त सिंध जो हर मर्द पंहिंजी धरती जी वहदत ऐं शनाख़्त जे तहफ़ुज़ जे लाइ जदोजहद कंदो ऐं कंहिं बि अहिड़ी कोशिश जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ बुलंद कई वेंदी। एहतजाज दौरान पुलिस कार्रवाई कंदे मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करणु शुरू करे छॾियो, जंहिंजे नतीजे में सिंधी अदबी संगत जे अॻवान इरशाद पीरज़ादो समेत ॿिनि माण्हुनि खे पुलिस हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस तरफ़ां ॿिनि मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार बाद एहतजाज में वधीक शिदत पैदा थी वई, जॾहिं त मुज़ाहिरीन पुलिस जी कार्रवाई ते सख़्तु एहतजाज कंदे गिरफ़्तार कारकुननि जे फ़ौरी रिहाई जो मुतालबो कयो। एहतजाज कंदड़नि चयो त पुरअमन एहतजाज करणु हर शहरी जो बुनियादी हक़ आहे, इन करे गिरफ़्तार कयल कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे।